नई दिल्ली मां ख़बर ईंदालो त भारत में शादी तकरीब दौरान अजीब व ग़रीब वाक़िया महमूल हूंदा आहिनि ऐं सोशल मीडिया ते वायरल थी वेंदा आहिनि, जंहिंखे ॾिसी माण्हू दंग रहिजी वेंदा आहिनि। भारतीय रियासत महाराष्ट्र में घोट कुंवार हिक ॿिए खे हार जी जाइ ते नांग पाराए छॾियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त घोट ऐं कुंवार हिक ॿिए खे हारनि जी जाइ ते ख़ुशी ख़ुशी नांग गिची में विझी रहिया आहिनि। वायरल वीडियो में कुंवार खे पहिरियां घोट जी गिची में नांग विझंदे ॾिसी सघिजे थो ऐं इन खां पोइ घोट खे कुंवार जी गिची में नांग विझंदे ॾिसी सघिजे थो। भारतीय मीडिया रिपोर्ट मूजिब इहा रस्म आहे ऐं इन रस्म खे 2010 में महाराष्ट्र जे हेड़ ज़िले जे हिक दौर हफ्तादा ॻोठ में फिल्मायो वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।